द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 193। अॼु जा सिंधी अखर आहिनि जहिड़ो या टंटो, भॻल या टुटल, दलाल या विचोलो, दलाली या दस्तूरी, साह खणण सां जुड़ियल बीमारी या हवा जी नलियुनि जी सोज। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। ज़ाल मुड़ुस जे विच वारो नंढो जहिड़ो वॾो टंटो बणिजी सघंदो आहे। हिकु विश्वास मूजिबि शीशे जो कांच जो टुटल भॻल सामान घर में न रखियो वेंदो आहे। कुड़मियुनि ऐं वापारियुनि में सौदो कराइण वारे खे विचोलो या दलाल चइबो आहे। दलाल बिना का ख़ासि सीड़प किए बि दलाली या दस्तूरी रक़म हासिल करे अमीर थी विया आहिनि। खंघि हवा जी नलियुनि जी सोज जी निशानी सम्झणु घुरिजे। सिंधियत सुहिणी रहे।